औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़त रहमतुल्लाह जन फरमायो त हिकिड़ा 8 ॼणा हरिमन शरीफ़नि जी ज़ियारत लाइ काफ़िले सां गॾु रवाना थिया। पोइ वाट ते इत्फ़ाक़ सां काफ़िले खां जुदा थी वाट विञाए वेठा। 3 ॾींहं ऐं 3 रातियूं सुञ में पंधु करे गुज़री वियनि ऐं उन दौरान कुझु खाधाऊं न पीताऊं ऐं उञ बुख खेनि हलाक करे विधो। 3 ॾींहं पंधु कंदे हिकिड़ी जबल जे वटि सां अची लांघाऊं थिया। उते जबल जी दामन हेठां हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्स नज़र आयुनि जेको ताज़ो वुज़ू करे वेठो ऐं पाणी जी टेपा बि संदसि ॾाढी मुबारक मां पेट में ऐं हथ पेर बि आला हुयसि। इहा हालत ॾिसी संदसि ख़िदमत में अर्ज़ु कयऊं त हज़रत असीं मुसाफ़िर 3 ॾियारनि खां बुखिया उञ हिन बर में भुलिजी रुली मुआ आहियूं। तव्हां ताज़ो वुज़ू करे वेठा आहियो। ख़ुदा वास्ते असांखे पाणी जो ॾसु ॾियो ऐं ताम बाबति में ॿुधायो त अव्हांखे हिन बरपट में किथां मिलंदो आहे। उन बुज़ुर्ग जवाब ॾिनो त असांखे मानी तोड़े पाणी ॿई अल्लाह तबारक व ताला वटां मिलंदा आहिनि। हिननि वणायो त हींअर त तव्हां वटि पाणी या खाधो कुझु कोन था ॾिसूं। जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि ते एतबार नथा करियो त ईमान जो ख़ैर कोन थींदो, पर पहिरियां असांखे उन खां छॾाए पोइ ॿियूं ॻाल्हियूं। तॾहिं उन बुज़ुर्ग हथ खणी दुआ घुरी ऐं अञा दुआ मस पूरी थी त हिकिड़ो नंढड़ो ककर आसमान मां पैदा थियो ऐं उते अहिड़ो त मींहुं वसायो जो तमामु घणो पाणी गॾु थी वियो ऐं सभिनी माण्हुनि पी ढड़कियो। पोइ उन ई बुज़ुर्ग चयुनि त हीउ ककर बि तव्हां लाइ आयो आहे, न त असांखे त अल्लाह तबारक व ताला बिना ककर जे पाणी ऐं बिना सबब जे मानी पहुचाईंदो आहे। हिन नकुल शफ़री मां इहा सम्झणी आहे त मथे हिकायत जी ताईद में हदीस पाक में आहे त अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त जंहिं बाने खे मुंहिंजो ज़िक्र सवाल करण जी वांदकाई न ॾे त जेकी साइलनि खे ॾियां थो उन खां वधीक खे सता करे छॾींदुसि। उन खां सवाइ इहो बि दर्स मिले थो त जेको शख़्स पाण खे फना करे छॾे त खेनि जेको वणेसि त ख़ुदा ताला जे अज़न ऐं मदद सां हासिल थी वेंदो आहे ऐं तवक्कल कंदड़ ऐं अल्लाह तबारक व ताला ते कामिल भरोसो रखंदड़ इंसाननि जी मदद अल्लाह पाक पाण फरमाईंदो आहे। वमा तौफीक़ इल्ला बिल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़त रहमतुल्लाह जन हिकिड़ो नकुल शरीफ़ बयानु कयो त हिकु शख़्स मस्ख़रो हुयो जेको फिरौन वटि रहंदो हुयो। सो पाण खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जहिड़ी शुबाहत ठाहे मथनि टोकूं कंदो हुयो ऐं जहिड़ी तरह हज़रत मूसा अलैहिस्सलाम मथे में लठ खणंदो हुयो या लिबास पाईंदो या उथंदो वेंदो ॻाल्हाईंदो ॿोलाईंदो हुयो, हू बि अहिड़ी तरह मथनि ठठोलियूं कंदो हो। पोइ जॾहिं फिरौन ग़ज़ब इलाही में गिरफ़्तार थियो ऐं पंहिंजे ताबदारनि समेत नील दरिया में गर्क थियो तॾहिं ॾिठाई त इहो मश्किरो सही सलामत दरिया जे किनारे ते बीठो हुयो। तॾहिं मूसा अलैहिस्सलाम बारगाह इलाही में अर्ज़ु कयो त ए मुंहिंजा धणी, जेकॾहिं ईज़ा ऐं तकलीफ़ूं मूंखे हिन मिस्किरे खां पहुतियूं आहिनि एतिरियूं फिरौन खां बि कोन पहुतियूं आहिनि, तॾहिं बि हीउ ॿुॾण खां सलामत बचियल आहे। तंहिंजो सबबु छा आहे? तॾहिं खेसि अमर इलाही थियो त ए मूसा अलैहिस्सलाम हीउ शख़्स तोड़े मश्किरो ऐं ख़राब शख़्स आहे, पर तव्हां सां मुशाबत कंदो हो ऐं तूं असांजो दोस्त आहीं। पोइ आउं उनखे कीअं ॿोड़ियां जो मुंहिंजे दोस्त जी शिकिल जहिड़ी शिकिल कंदो हो। सम्झाणी हिन नकुल शरीफ़ आहे त उन मां इहो दर्स मिले थो त जॾहिं इहो अहिड़ो बदबख्त मश्किरो बि सिर्फ़ु हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ज़ाहिरी मताबत करे ॿुॾण खां बची वियो, तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मताबत कंदड़नि खे कहिड़ो न इनाम अता फरमायो वेंदो। तंहिं करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताबदारी करण वारे हक़ अल्लाह ताला खे प्यारो हूंदो आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिकिड़े दफ़े हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़त रहमतुल्लाह जन पाण फरमायो त कंहिं वक़्तु हज़रत ख्वाजा हबीब अजमी अमामत कराई निमाज़ पढ़ाई त शेख हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि संदसि पोयां अची निमाज़ अदा कई। जॾहिं निमाज़ खां फारिग़ थिया तॾहिं शेख हसन बसरी निमाज़ मोटाए पढ़णु लॻो, छो त ख्वाजा साहब जी जेका ज़बान हुई सा अजमी हुई, तंहिं करे मखरज सां अदा लफ़्ज़ न करे सघिया हुअनि। तॾहिं मथनि हातिफ़ी आवाज़ आयुसि त ए शेख हसन, सारी हयातीअ में इहा ई निमाज़ त क़बूल ई थी, इहा छो थो मोटाए पढ़ी? हिन नक़ल मां जेका सम्झाणी आहे त हज़रत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैहि जो शुमार तमामु वॾनि औलियानि ऐं बुज़ुर्गनि में थिए थो, लेकिन ग़ैर अरब हुअण करे अरबी अल्फाज़ जी अदायगी सही तरह सां न थी सघी। लेकिन कुर्ब इलाही खेनि एॾी वॾे अंदाज़ में हासिल हुयो जो हज़रत हसन बसरी जहिड़े बुज़ुर्ग खे बि निमाज़ संदसि पोयां पढ़णु ऐं क़बूल पढ़ण जी बिशारत
इलाही मैसर थी। औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े रहमतुल्लाह जन हिकिड़ो नकुल शरीफ़ बयान करे फरमायो त हिकिड़ो शख़्स हज़रत सुल्तानुल आरिफ़ीन बायज़ीद बुस्तामी जे वक़्त में हूंदो हुयो, जंहिंजी सारी राति बेक़रारी ऐं रोज़गारी ऐं बेअख़्तियारी में गुज़रंदी हुयसि ऐं सम्झंदो हो त आउं ख़ुदा ताला जे वॾनि कामिल तालिबनि मां आहियां। हिकु दफ़ो शेख बायज़ीद बुस्तानी संदसि तारीफ़ भरियो अहवाल ॿुधी मंज़िलूं तय करे उन जी मुलाक़ात ऐं सोबत लाइ वटसि आयो ऐं ॾिठाई त सारी राति बेक़रारी ऐं दाह में थी गुज़रसि, पर खाधे खाइण में एहतियात ऐं परहेज़ कान थी कयईं। जिथां पिया थायसि उतां पिया खाधाई ऐं हिलाल हराम जी का बि परवाह कान हुअसि। हिकु ॾींहुं हज़रत शेख बायज़ीद बुस्तामी खेसि दावत करे पाण वटि वठी आयो ऐं राति जो ताम पाण वटि खारायईंसीं ऐं हू शख़्स पंहिंजी आदत मूजिबि राति जा पहिरियां पहर परेशानी ऐं बेक़रारी में गुज़ारियईं, पर राति जे पोएं पहर में निंड वठी वियसि। टीं राति जो ताम खाई सुम्हियो त सारी राति निंड में गुज़री वियसि। फजर जो हज़रत शेख बायज़ीद बुस्तामी वटि दाहूं कंदे आयो त तूं मुंहिंजो हाल फुरे वरितो आहे। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह जन जवाब ॾिनुसि त तो वटि हाल हो किथे जो तोखां फुरे वियुसि। असल ॻाल्हि हीअ आहे त तोखे खाधे पीते में परहेज़ कान हुई, जंहिंजे करे शैतान तुंहिंजे बदन में हुलूल करे पियो ऐं तोखां दाहूं थी करायई। हींअर जो ही 3 रातियूं सांदे असां तोखे हिलाल खाधो खारायो आहे, तंहिंजे तासीर खां शैतान तुंहिंजे जिस्म मां निकिरी वियो आहे ऐं वरी तुंहिंजे बदन में दाख़िल थियण जी ताक़त न थी थियसि। इहो ई सबबु आहे जो तुंहिंजो शैतानी दाहूं ख़ामोश थी वियूं आहिनि, बाक़ी मूं तोखां ॿियो कुझु बि न फुरियो आहे। नक़ल शरीफ़ मां जेका मालूमात थिए थी त तालिब खे हिलाल ताम जे हासिल करण में तमामु घणी कोशिश करणु घुरिजे ऐं हरामनि जी मतशाबत खां परहेज़ ऐं पासो करणु ज़रूरी सम्झणु घुरिजे, वरना मज़कूरा शख़्स वांगुरु अजायूं रड़ियूं ऐं दाहूं करण मां को बि फ़ाइदो कोन वरंदुसि, छो त ग़िज़ा जहिड़ी तरह इंसान जी ख़ातिरी जिस्म ते पंहिंजो असरु ॾेखारींदी आहे, अहिड़ी तरह हिलाल ऐं हराम ग़िज़ा बि रूह खे मुर्दा या ज़िंदा रखंदी आहे। हदीस पाक में आहे त हिकु गिरह हराम खाइण सां 40 ॾींहंनि ताईं दुआ क़बूल न थींदी आहे ऐं जंहिं इंसान जी पूरी ग़िज़ा हराम जी हूंदी त उनजी इबादत रियाज़त जी बि फ़ाइदे जी न थींदी। औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े रहमतुल्लाह फरमायो त हिकिड़ो सौदागर हो तंहिं पंहिंजे दुकान ते हिफ़ाज़त लाइ हिकिड़ो भोलड़ो धारियो हुयो। पोइ इहो सौदागर कंहिं कमकार ते वेंदो हुयो त उन भोले खे दुकान ते विहारे वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं को चोर दुकान ते अची भोलड़े जे भरिसां वेठो ऐं उन सां मकर फ़रेब करे चोरी जो इरादो कयईं ऐं पोइ छा कयईं जो भोले जे अॻियां ॿाहूं ॿधाई त उन भोले बि ॿाहूं ॿधियूं ऐं कॾहिं सलाम पे कयईं त भोले बि सलाम पे कयो, कॾहिं खिली बि ॾेखारियईं त भोले बि खिलण लॻो। मतिलब त जीअं उन चोर पे कयो तीअं भोले पे कयो। नेठि पिछाड़ी में उन शख़्स अखियुनि ते खणी हथ रखिया त उन भोले बि अखियुनि ते हथ रखिया। जॾहिं भोले अखियुनि ते हथ रखिया तॾहिं इहो चोर दुकान तां के शयूं चोराए हलियो वियो। पोइ जॾहिं दुकान जो मालिक आयो त अची ॾिठो त के शयूं चोराइजी वियूं आहिनि, तंहिं ते भोले खे ॾाढी मार ॾिनई ऐं वरी ॿिए ॾींहुं उन भोले खे अॻे दस्तूर मुताबिक़ दुकान ते विहारे कंहिं कमकार सां ॿाहिरि निकिरी वियो ऐं एतिरे में इहो चोर बि वझ वठी मोटी आयो। अॻी तरफ़ फ़रेब ऐं दगा शुरू कयईं। भोलो बि संदसि ताबदारी में ईअं करण लॻो जीअं चोर पे कयो, पर जॾहिं चोर अखियुनि ते हथ रखिया त तॾहिं भोले जो मार खाधी हुई त डप खां अखियुनि ते हथ न रखियईं, बल्कि ॿिन्ही हथनि सां अखियूं पटे ॾिसण लॻो त कुझु खयूं त नथो वञे। चोर इहो ॾिसी नाउमीद थी मोटी वियो। इन हिकायत जो मतिलबु हीअ आहे त भोले जहिड़ो कम अकुल हैवान बि रुगो हिक भेरे मार खाइण करे पंहिंजे कम ते बिल्कुलु होशियार ऐं ख़बरदार महफ़ूज़ थी वियो। पर अजब हाल असां गाफ़िल नादाननि इंसाननि जो आहे जो जेतोणीकि हेतिरा वाइज़ नसीहतूं नबियुनि वलियनि मुर्शिदनि आलमनि सगुरनि जूं पिया ॿुधूं त बि अंदर जो चोर याने नफ़्स पलीत जी चोरी ऐं शरारत खां ख़बरदार नथा थी सघूं, बल्कि संदसि मुराद ते लॻी बुछड़ा कम करे उन जी ठॻियुनि में रोज़ बरोज़ फासंदा वञूं था। हालांकि क़ुरान करीम जी वाज़े हुकुम मूजिबि इंसान जे वॾे खां वॾो दुश्मन संदसि नफ़्स आहे जेको अंदर में वेठो आहे। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।